नाज़रीन, सिंध में क़दीमी झूपड़ा होटलूं वक़्त जी तब्दीली सां ख़त्म थींदी पई वञनि, पर जबलनि जे गोद में आबाद कोहिस्तान जे तालुके हेडक्वार्टर थाणो बुलाखान शहर में अॼु बि पुराणे दौर जूं क़दीमी झूपड़ा होटल मौजूदु आहिनि, जिथे अॼु बि चांहि जे शौक़ीननि जी रश लॻल हूंदी आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शहबाज़ उमरानी। सिंध में क़दीमी झूपड़ा होटलूं वक़्त जी तब्दीली सां ख़त्म थींदियूं पियूं वञनि, पर जबलनि जी गोद में आबाद कोहिस्तान जे तालुके हेडक्वार्टर थाणो बुलाखान शहर में अॼु बि पुराणे दौर जूं क़दीमी झूपड़ा होटलूं मौजूदु आहिनि, जिते अॼु बि चांहि जे शौक़ीननि जी रश लॻल हूंदी आहे। थाणो बुलाखान शहर में क़ाइम ही नंढड़ी आई झूपड़ा होटल ज़ाहिरी तौर ॾिसण में त तमामु नंढी आहे, पर हिन जी चांहि 5 स्टार होटलनि खां बि वधीक मशहूरु आहे। ही होटल जेका चांहि जो वॾो मर्कज़ आहे, हिन होटल ते सुबुह खां शाम ताईं चांहि जे शौक़ीननि जी रश लॻल हूंदी आहे। हिन होटल ते हमेशह चांहि जे मवालिन जा मेला मतल हूंदा आहिनि। सॼो ॾींहुं मसरूफ़ रहण खां पोइ शाम जे वक़्तु हिन होटल ते जॾहिं माण्हू चांहि जा सुर्क भरींदा आहिनि त उन्हनि जा समूरा थक ई लही वेंदा आहिनि। कोहिस्तान जा मारूड़ा अची गॾु थींदा आहिनि ऐं पाण में हाल अहिवाल कंदा आहिनि ऐं हिन आई झूपड़ा होटल जी चांहि पीअंदा आहिनि। ही झूपड़ा होटल सिंध जे तमामु पुराणी हिकिड़ी सकाफ़त जेका शुरू खां वठी असांजे सिंध जे शहरनि में अॼु ॾींहं ताईं बि झूपड़ा होटल जेके क़ाइमु आहिनि ऐं हिन जी जेका चांहि त तमामु मशहूरु ऐं परे परे खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू अची हिन आई होटल में चांहि पीअंदा आहिनि। हिन चांहि जो हिकिड़ो मज़ो ई हिकिड़ो पंहिंजो आहे। हीउ जेको कंछे जे हेठां जेको चुल्ह ॿरे पई, हक़ीक़त में इहा घाटे घरनि जे चुल्ह जे ॿरण जो सबबु आहे, छो जो हे जेके होटल ते जेके पेशकार आहिनि उन्हनि जो रोज़गार बि इन्हनि झूपड़ा होटलनि जे करे ई आहे। कोहिस्तान जा मारूड़ा अची शाम जो ऐं सुबुह जो चांहि पीअंदा आहिनि ऐं असां बि हर रोज़ हिन होटल ते पूरी संगत सां गॾु मौजूदु हूंदा आहियूं ऐं हिक ॿिए जो ॾुख सुख गम परेशानियूं इहे वेही पाण में ओरींदा आहियूं। इन में को शक न आहे त झूपड़ा होटल जी चांहि तमामु सुठी आहे। त 2 होटलूं आहिनि झूपड़ा, ॿिन्ही जी चांहि बहितरीनु हूंदी आहे। हालांकि 5 स्टार होटलनि में बि असां चांहियूं पीऊं था, पर जेको मज़ो जेको लुत्फ़ हिननि झूपड़ा होटल में आहे इहो कंहिं में बि न आहे। तंहिंखां सवाइ झूपड़ो असांजी सकाफ़त आहे सिंध जी। ॻोठाणा ईंदा आहिनि, उन सां मुख़्तलिफ़ मज़ेदार कचेरियूं बि थींदियूं आहिनि। के वेठा हूंदा आहिनि, ॾोर ॿुधाईंदा आहिनि, के वियत ॿुधाईंदा आहिनि। त 3 वक़्त खां वठी ईअं ई आबाद आहिनि ऐं हिननि होटलनि ते चांहि बि तमामु सुठी मिलंदी आहे ऐं असां वटि त अलहमदिल्ला ॻोठी राजी माहौल आहे। हिन जे करे होटलनि ते बि ईअं सम्झो त जहिड़ो ओताक वारो माहौल हूंदो आहे। तमामु क़दीम आहिनि, शुरू खां वठी अॼु महिल ताईं हिन तरक़ी वारे दौर में बि हिन जी कंडीशन उहा ई आहे। उनजो सबबु सिर्फ़ु इहो आहे त असांजा माण्हू जेके आहिनि उहे सादगी में रहणु पसंदि कंदा आहिनि। सादगी वारे नमूने सां हिते चांहि पीअंदा ऐं कचेरियूं कंदा ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु माहौल आहे। झूपड़ा पुराणी होटल आहे, उहो असांजे निबार खीर आहे, उहो परे परे खां मारूड़ा ईंदा आहिनि, असांजी चांहि अची पीअंदा आहिनि। ही होटलूं ऐं उन्हनि ते थींदड़ कचेरियूं न सिर्फ़ सिंधी रवायत खे बरक़रार रखनि थियूं, पर उन सां गॾोगॾु असांजी सकाफ़त खे पिणु उजागर कनि थियूं। कैमरामैन अबरार अली सां गॾु शहबाज़ उमरानी, आवाज़ TV न्यूज़, थाणो बुलाखान, कोहिस्तान।